गुलाम अली चांडियो ब्यूरो चीफ ज़िलो जामशोरो कोटड़ी पुलिस जो जुआ जे अड्डनि ते छापा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई 11 ॼणनि खां मथे जवाबदारनि मथां केस दाख़िल 7 ॼणा गिरफ़्तार एसएसपी जामशोरो तारिक नवाज़ जे ख़ुसूसी हिदायतुनि ते डीएसपी कोटड़ी शाहनवाज़ जोखियो ऐं एसएचओ कोटड़ी अरसलान खान जी अॻुवाणी में पुलिस जूं कोटड़ी सिटी साइड थाणे जे हदनि में धार कार्रवाई दौरान पुलिस 7 ॼणनि खे मौक़े ते गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त संदन कब्ज़े मां पुलिस जुआ जे अॾनि ते मौजूद परचूं ऐं ॿियो सामान हथ कंदे 7 ॼणनि खे थाणे मुंतक़िल कयो जिते पुलिस पारां 5 धार केस दाख़िल करे वरिता जिन में 11 खां मथे जुआरियुनि खे शामिल कयो वियो आहे। गिरफ़्तार थियलनि में रेहान कुरैशी, एहसान मल्ला, रामजी मेघवाड़, सैयद नबील, सैयद मुनीरुद्दीन, अब्दुल नबी, अली रज़ा मल्ला शामिल आहिनि। राब्ते करण ते डीएसपी कोटड़ी शाहनवाज़ जोखियो ॿुधायो त ॻुझे इतला ते जुआ जे अॾनि ते कार्रवायूं कयूं वयूं आहिनि जंहिं में 11 ॼणनि मथां केस दाख़िल कयो वियो आहे ऐं 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे।